Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझे सुभाणे न ॿिए ॾींहुं तव्हां ऐं मामे सादिक जे विच में ॻाल्हियूं आहिनि। इन करे बाबा बचल खान चाहे थो त तव्हां 2-3 ॾींहं मामे सादिक खां पासीरा रहो। यार सावन असां त पासीरा आहियूं, पर जे ॻोल्हे हथ कई न घटि असां बि कोन कंदासीं। दातू तूं पोइ बि मामे सादिक जो ॾोही आहीं। असां तोसां भलाई करण था चाहियूं, सिर्फ़ पंहिंजे ॻोठ पंहिंजी धरती जे अमुन ख़ातिर। न त केरु आहे जेको ईअं भॼ भॼा कंदो। शाबाश आहे बाबा बचल खान खे जेको तव्हांजे ठाह जे लाइ एॾियूं कोशिशूं पियो करे। न त अक्सर माण्हू इहो ई चाहींदा आहिनि त ॿ पाण में विढ़ियल हुजनि। यार इहा ॻाल्हि सांवर खान तुंहिंजी सही आहे। बाबे बचल खान जहिड़ा अमन पसंदि माण्हू तमामु घटि आहिनि, बाक़ी शर पसंदि माण्हू तमामु घणा आहिनि। इन करे त मां तव्हांखे चवां थो, जेकॾहिं तव्हां 2-3 ॾींहं कंहिं महफ़ूज़ जाइ ते रहंदव, मामे सादिक जे रुख जेकॾहिं तव्हां न चढ़ंदव त तव्हांजी इज़त इन में घटि कान थींदी। ऐं नई वरी तव्हां बुज़दिल सॾराईंदव। तव्हां छा था चाहियो त मामे सादिक सां तव्हांजो ठाह थी वञे या न, या सॼी ज़िंदगी तव्हां ईअं दुश्मनियूं पालींदा वतंदव? मां त चवां थो जेकॾहिं तव्हांजे विच में ठाह थी वेंदो न दातू खान, यार ॾाढो सुठो थींदो। ठीकु आहे सावन, तव्हांजे करे जेकॾहिं सादिक साम्हूं बि आयो न त असां टरी वेंदासीं, जहिड़ो कोन कंदासीं। सिर्फ़ सुभाणे को ऐं ॿियो ॾींहुं हुनजे तव्हां रुगो साम्हूं न अचो। तव्हां असांजी औताक ते हलिया अचो ऐं मुंहिंजो परवरदिगार कंदो बाबा बचल खान तव्हांजो ठाह ज़रूरु कराईंदो। वेठो बाही न, वञी दुकान तां वखर ते वठी अच। छोरो अचे थो हुनखे मोकिलिजांसि दुकान ते। मां कोन वेंदुसि दुकान ते वखर वठण। वरी चए थो छोरे खे मोकल। उनखे मोकिलींदुसि न, अधु पैसा त विझंदो खीसे में, अधु पैसनि जो वखर आणींदो। तंहिंजे करे चवई थी तूं वञ। अलाए छो नथो वञी? पेरनि में मेहंदी लॻल अथई या लिफियूं पियो अथई जो हली फिरी नथो सघी? सॼे ॻोठ जो चक्कर कटे पोइ थो दुकान ते वञणो पए। परे आहे छा दुकान? ही त बीठो आहे दुकान। अलाए तोखे थियो छा? सॼे ॻोठ जो चक्कर ॾियण को लाज़मी अथई छा? सिधो घिटी मां निकिरी वञ। हितां घिटीअ मां गुज़रंदुसि न, ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं आंसू ते महिल जी मूं ते नज़र पइजी वई न, अहिड़ो बुछड़ो कंदो हुन मां जान छॾाइण मुश्किल थी वेंदो। मूंखे त ख़बर नथी पए त कहिड़ो शरारती छोरो आहे जेको हुन जे घर में भितर थो अचे। हाणे हू इन ॻाल्हि ते ॻंढ ॾेयो वेठो आहे त भितर हुन जे घर में मां थो अचां। इन छोरे राणे जी मज़ाक असुली मुंहिंजे ॻिच में फाहो फिट करे छॾियो आहे। जेकर आंसू तो मिले न, वध में वध 2 लफ़्ज़ ॻाल्हाईंदई, को हाणे ॾंडरा बि तोखे कोन बाहि कढंदो। उहे लठियूं बाठा हणे त उहो सही आहे, बाक़ी मूंखे अहिड़ो तो बुछड़ो करे जो ॻाल्हि खे असुली छॾे ॾे। मिड़ई बहाना थो करी, ॿियो वरी छा आहे? हाणे उथी छॾ बहाननि खे, वञी वखर वठी अच। उथी हाणे अहिड़ी थी चिड़ अचे जो खट मां पाव कढी सिधो ॼाए सींध वारा त ओबासी हिकिड़ी ॾींहुं चयो मां न कोन वेंदो सासू जे दुकान ते। मूंखे बुछड़ो न आहे थियणो। जेकॾहिं एतिरी का वखर जी तकड़ी ज़रूरत अथई न, तूं पट को बथ तूं वञी वठी अचीस। हल वॾो टोटी आहे मूंखे ख़बर आहे न कोन उथंदे। बसि अचे छोरो, उनखे ॾियांसि थी, वञी वठी ईंदो। ॾिसां बि त आसूदे मल जी बंदूक खां केतिरा ॾींहं कुए वांगुरु लिकी घर में तो वेही। हा
तव्हांजी ॻाल्हि सही निकिती। ही खमीसे या अनवर वटि रहियल आहिनि। पकी जांच कयो त इहे अनवर ऐं खमीसे वटि ई रहियल आहिनि। जे रहियल आहिनि त पोइ राति जे पहर में जे ओताक में अंदरि घिरी निंड में निंड ॾेई था छॾियूं, पूरो था करे छॾियूं। राणा, घर का बाहर निकरूं था तो केडो न सुकून मिले थो। घर में हूंदा आहियूं त फुफी ऐं फुफड़ सुकून सां वेहण बि नथा ॾे। सूरत सच चवां, नाराज़ न थी जाए। सॼो ॾोह अम्मा ऐं बाबा जो बि न आहे। असां ॿई उनजे चए चवण में न आहियूं, तॾहिं त हू छिता था थियनि। राणा, ॻाल्हि चए चवण जी न आहे। मां भले सुबुह शाम उन्हनि जे अॻियां नौकरी ॾियां, पर पोइ बि हू असांजे मथां लुड़ कंदा। तू बि चरी आई सफ़ा। अम्मा ऐं बाबा हिक ॿिए सां लुड़ करे मिड़ई वक़्तु गुज़ारींदा आहिनि। उहे बि असां ॿिन्ही हुनखे ॾिनो छा आहे? न त हिन उमिरि में अम्मा ऐं बाबा खे विहारे खाराइजे। पर मां बि छा कयां, न को नौकरी आहे न ई को कमकार। ईअं ई वांदो घुमंदो थो वधां। न ई वरी मथां का शादी मुरादी आहे। पर जे करे न फुफी ऐं फुफड़ लुड़ न करनि न त ॾुख ऐं बुख ते ज़िंदगी सॼी सुकून सां गुज़री वेंदी। लुड़ न कनि त ॿियो छा कनि सोरठ? असां कहिड़ो सुबुह शाम हुनखे ताम ठाहे खाराईंदा आहियूं। इहा बि दुआ कर अम्मा ऐं बाबा खे जो हितां हुतां पिनी घर हलाइनि पिया। न त छा तूं ई मां राजमा एतिरो पिनी सघूं था जेतिरो अम्मा ऐं बाबा पिनी था अचनि? हा, इहा बि ॻाल्हि आहे राणा। इन ई करे त चवई थो चरी अम्मा ऐं बाबा सां लुड़ न कंदी कर। उन्हनि जी इज़त करणु सिख। उन्हनि जे करे त असां पेट भरे मानी खाईंदा आहियूं। अड़े उहे न हुजनि असां बुख मरूं। हाणे हल। छा इहा हक़ीक़त आहे? जी रेस, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी ऐं ॿुधी आयो आहियां। रेस, जेकर ॾातू ऐं सादिक में ठाह थियो त पोइ छा थींदो? त पोइ असांजे मथे जो सूर वधी वेंदो। जीअं असां सोभारे ऐं बचल जे विच में ज़हर भरे छॾियो आहे, हाणे ॾातू सादिक ऐं बचल जे विच में बाहि भड़काइण जो वक़्तु अची वियो। रेस, इहे पंहिंजो पाण में ॾाढो ॾुखियो विढ़ंदा। उन्हनि खे वेड़ाइण तमामु कमु सवलो आहे मिठल। रेस, हो वरी कीअं? सादिक चाहे थो त मां ॻाल्हियुनि खां पहिरियां ॾातूअ खे लेटाए विझां, ऐं बचल वरी चवे थो त ॻाल्हियुनि खां पहिरियां मां सादिक खे ॾातूअ खां पासीरो रखां, ऐं सादिक ॾातूअ खे ॻोल्हण लाइ रोल गिदड़ वारा लामारा ॾींदो थो वञे। उन करे तूं हीअं कर, पंहिंजा माण्हू वठी वञ, सुभाणे जे सिज अंदरि सादिक खे हणी अधु मोह करे अच। रुगो एतिरो ज़हन में रखिजो त जीअं तव्हां मां कंहिंजी बि सुञाणप न थिए। पोइ मां बि ॾिसां थो त बचल सादिक खे ॻाल्हियुनि लाइ कीअं थो राज़ी करे। होतर, इहा ॻाल्हि त लख जी आहे। ऐं पोइ सादिक ऐं ॾातूअ जे विच में दुश्मनीअ जी अहिड़ी बाहि ॿरंदी, ऐं उहा बाहि ओसि ताईं न विसामंदी जेसि ताईं उन्हनि ॿिन्ही मां को बि हिकु नथो मरे। तंहिं करे मिठल इहो कमु सुभाणे जे सिज अंदरि कंहिं बि हाल में थियणु घुर्जे।
छा करे आई? मैं तेरी सॼे ॻोठ जे घर घर में वञी मिठाई विराए आयो आहियां ऐं सभिनि खे ॿुधाए आयो आहियां। हिन ॻाल्हि खे तो फ़िलहाल हिते दफ़न कर। रोलू असां तरफ़ कन उभा कयूं बीठो आहे। ऐं मां चवां थी त हाणे महीनो ॿ त हिन ॻाल्हि जी ख़बर रोलू खे पई न। ऐं जेकॾहिं हुन खां पोइ रोलू खे हिन ॻाल्हि जी ख़बर पई ऐं हाय घोड़ा कई त पोइ असां कूड़ो ई हिन खे कंदासीं। खबर ॻाल्हि ॿुध, तूं मूंसां घर जो कमु छो नथो कराई? हाँ, ही ॾिस केतिरा थांवनि मां अकेली धोता आहिनि। हाँ, आईंदा धोराईंदुसि। ॻाल्हि छो था मचायो? पहिरियों त तव्हां ॿियो ॻाल्हि पिया कयो। रोलू पहिरियों त मुबारक अथई, मस मुंहुं धोतो अथई। मां बि 2-3 ॾींहंनि खां ॾिसां पियो त तव्हांजा सुरबात वधंदा था वञनि, पाण में हिकु थी विया हाणे त। छो असां हिकु न थियूं? हा, तूं इहो थो चाहीं त असां पाण में सदाई विढ़ियल हुजूं? हा, ॿियो न भागो ही छा थो चाहे? तव्हां पाण में सलाहूं भल कयो, पर तव्हांजी सलाह में मूंखे शक थो पए त तव्हां का मुंहिंजे लाइ का खद त नथा खोटियो। तुंहिंजे ख़िलाफ़ खद छो खोटींदासीं? तूं त पंहिंजो घर ॾेई असां ते एहसान कयो आहे। कीअं में तेरी घर? अरे कॾहिं मां तोखे पंहिंजो घर लिखी ॾिनो? खबर जो मक़सद आहे त किराए ते ॾिनो अथई, किराए ते। हा त पोइ ईअं चव न, हेॾो त तूं असां घर ॾेई छॾियो आहे। हा, अॼु किराए ते आहे, सुभाणे हे घर असांजो हूंदो। इहो छा आहे? इहो इशारे जो ज़बान थो हले? हे लट छो थी? मां नथो ईअं कीअं आहीं? मूंसां ॻाल्हाए पियो तूं लट मुंहिंजो लट नथो लॻेसि। इहो सादिक ॾाढो घाटे में पइजी वियो आहे, पर जे अञा बि न मुड़ियो न त असुल लेटियल ॾिसंदो। रातू खाना वञे जो सादिक चमचो पियो। सादिक असां लाइ यार मसलो ज़रूरु कंदो। हा अनवर, अॼु या सुभाणे मयार ॾींदो त असां ॾातो वारनि जी मदद कई। इहा ॻाल्हि ॿुधो, जे सादिक खां तव्हां एतिरो ई टिजो था न त पोइ बिली तव्हांखे मोकल आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे ॾातू खान, ईअं थी थो सघे जो असां तव्हांखे छॾे वञूं? सिर्फ़ सुभाणे को ॾींहुं विच में असांजे विच में ॻाल्हियूं थियणियूं, तव्हां सब्र कयो। ऐं इहो ॻाल्हियुनि में तय कंदासीं त सादिक असांजे कंहिं दोस्त सां बि न विढ़ंदो। जे इन ॻाल्हियुनि ते आमादा थियो त हुन सां ठाह बि कबो, न त न। असांजे लाइ ठाह खे रद्द न कयो, तव्हांजो ठाह थी वञे असांजे लाइ भलो आहे। कोई असांखे कोन छॾींदो। हा, बाक़ी 2-3 ॾींहं धमकियूं ॾेई पाणे चुप करे वेंदो। ॾेई मुंहुं असांखे कोन थो सघे ऐं वरी ॿियनि सां दुश्मनी कंदो। उहो रातू खाना अल्लाह साईं भलाई कंदो, अमन थींदो बाबे बचल खाने ॻोठ में। सॼण जो बि ख़ैर त दुश्मन जो बि ख़ैर। ॾिस माहौर, जेकॾहिं मूमल जो सांवल खे ज़हर ॾियण में हथ नाहे ऐं हूअ वाकई बेगुनाह आहे ऐं हुनखे इहा ख़बर ई नही त को सांवल खे ज़हर ॾिनो वेंदो, हर लिहाज़ खां अगरि बेकसूर आहे त पोइ मुंहिंजी अमां तो दिल न लाहे। मालिक जल्दी मूमल लाइ का बेगुनाही ज़रूर साबित कंदो। बाबा साईं, मूंखे लॻे थो त इहो कमु करम खान जो हूंदो। अमा, करम खान वॾो ज़ालिम आहे ऐं हिन दुनिया में हर ज़ालिम पंहिंजे अंजाम ते ज़रूर पहुतो आहे ऐं हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूर ईंदो जो इहो ज़ालिम बि पंहिंजे अंजाम ते ज़रूर पहुचंदो। बाक़ी रहियो इहो मूमल जो पीउ, उन केतिरा असांजे मथां ज़ुल्म कया न मां, इहा बि तोखे सॼी ख़बर आहे। अमा, घटि त न कई अथई असां सां?
असांजे सावल खे ज़हर न ॾियारियो, कई हमला उन मथां करे चुको आहे, कई दफ़ा मूंखे मारण जी कोशिश कई अथई, को हुन घटायो त कोन्हे, ऐं हुन ॼण त इहो तय करे छॾियो हो त कहिड़ी बि सूरत में मूंखे सावल खे मारणो आहे, ऐं हुन उहा पूरी पूरी कोशिश बि कई। त पोइ छा थी थिए मुंहिंजी अम्मा, अहिड़े शख़्स खे असां माफ़ करे छॾींदासीं? न पुट, सॼी ज़िंदगी न, कॾहिं बि न। बिल्कुलु बाबा साईं, बिल्कुलु तव्हां सही आहियो, पर मां इहो ई चवंदसि त तव्हां मूं महिल सां इंसाफ़ कयो। बाबा तोखे मां चयुमि न त तूं दिलि न लाहे, परवरदिगार कंदो त बचल कॾहिं बि बेगुनाह खे सज़ा न ॾींदो, ऐं जो हू हक़ ते आहे, सच ते आहे, त मुंहिंजो मालिक हुन लाइ बेगुनाहीअ जो सबूत ज़रूर पैदा कंदो। ऐं हा बाबा, तूं हुन न्याणी वीचारीअ खे दिलजाए ॾे ऐं चएसि हुनखे त तोसां ज़ुल्म कॾहिं बि न थींदो। अदा सादिक ॾातू जो पूरो पूरो शौक़ु आहे झेड़े ते, हिन करे असांखे होशियारु रहणो पवंदो। हिन जो मक़सदु त ॾातूअ खे पूरो पूरो शौक़ु आहे दुश्मनीअ खे वधाइण जो। बाबे बचल ख़ान जो ठाह करण लाइ मूं मथां ज़ोर आहे, वार आहे मूं मथां, ऐं मां चाहियां थो त ॾातू छेड़ो करे मूंसां, त जीअं हुन जे ठाह जा सब रस्ता बंदि थी वञनि। हा भाऊ सादिक, हू बोरिंग ते वेठल हुआ ऐं मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधी आयो आहियां। जेकॾहिं आयो न, मुंहुं ॾेई वठिबो, पर इहो मौक़ियो ॾातूअ खे त न ॾिबो, ऐं तव्हां ॿिन्ही खे मां चई थो छॾियां त हाणे ॾातूअ जो कमु पूरो करणो आहे। अदा सादिक थी सघे थो त अनवर ऐं खमीसो मतां ॾातू जी चौकी ॾींदा हुजनि। ना सिकंदर न, हुननि खे पूरी पक आहे त असां लांढीअ ते हला कोन कंदासीं। भाऊ सादिक, इहा ॻाल्हि न कर, उन्हनि खे पूरो ख़ौफ़ आहे। वरी बि कोशिश कंदासीं, वच मिलियो न, असुल वाह वाह कंदासीं, वाह वाह। अदा सादिक असां तोसां गॾु आहियूं, जको तूं हुकुम कंदे। मूंखे ॾातूअ सां हिसाब किताब सिधो करणो आहे। इहो ॾातू मुंहिंजी न्याणीअ जो कातिल आहे, मुंहिंजी न्याणीअ जो कातिल मुंहिंजे ई साम्हूं ईअं घुमंदो अचे, ऐं मां सुकून सां निंड करियां न। वो हैफ़ आहे मुंहिंजी ज़िंदगीअ ते। जेसी ताईं ॾातूअ खे मौत जी निंड न ॾींदुसि न, सुकून सां न वेहंदुसि, छो त सादिक जी मार ख़बर न चार। अरे छोकरा, माना तू ही आहे जेको मुंहिंजे घर में भितर हणंदो? हाँ काका, मां त गेरंग भितर हणंदा, तुंहिंजे घर में ईंदा त मां छा कयां? काचन केड़ा मथे वण ते वेहंदा आहिनि। अरे ठिकड़ निंदड़, ये अमुण जा शफीड़ आहिनि। अरे यार, उनखे भितर न आहिनि हणबा, कंहिंखे लॻी वञे पोइ कंहिंजो पड़ भॼी पए। छोकरा, इन पखियुनि खे मारण खां बहितर आहे त यार तूं मुंहिंजे घर में भितर उछलींदो कर। इहो पाप न कर पुट, पाप न कर, मालिक नाराज़ थी वेंदी। काका अॻिते कोन हणंदुसि। शाबाश पुट, शाबाश। सुलझना छोकरा बाबा, अहिड़ियूं शरारतूं न आहिनि कंदा।
अॼु आंसू जे महिल सां वाइदो करे त अॼु खां पोइ अहिड़ी शरारत न कंदे पुट। वाइदो का कहाणी कोन हणंदुसि। शाबाश शाबाश, वञ हाणे वञ। राम 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 राम। राम राम राम। यार आसूदा मल तो त वॾी ग़लती कई। मियां कम हिन नंढड़े काकड़े जो मां इल्ज़ाम वरी फोग फ़कीर मथां हणंदो रहियुसि। केतिरो यार फोग चए पियो त मां नथो हणां। पोइ बि मियां एतबार न कयुमि। आसूदा मल सियाणा सच चवंदा आहिनि त कननि ॿुधी ॻाल्हि ते एतबार न कजे, अखियुनि ॾिठी ॻाल्हि ते बि वीचार कजे। परमेश्वर खां पतिजी रखजांइ। हाणे त साईं इहा वॾी ग़लती आहे। इन ग़लतीअ जी माफ़ी फोग फ़कीर खां ज़रूरु वठंदुसि, भले हथ ॿधणा पवनि। अरे यार हुनजी दिलि आज़ादी थी आहे। भॻवानु माफ़ न कंदो जेसीं ताईं फोग खां हथ जोड़े माफ़ी न वठंदुसि। आसूदा मल, अरे यार दिलि में त ईश्वर थो रहे। कंहिंजी दिलि आज़ादी करणु वॾो पाप आहे। परमेश्वर पतिजी रखजांइ। बाबा साईं, मां दातू खान खे सम्झाए आयो आहियां, पर मामे सादिक खान जा माण्हू दातू खान खे ॻोल्हण जा जतन पिया कनि। जेकॾहिं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी विया न त झेड़ो ज़रूरु थींदो बाबा साईं। बाबा, मालिक ॿिन्ही धुरनि खे पंहिंजी पनाह में रखंदो, पर जे विढ़िया त नुक़सान ॿिन्ही धुरनि जो ॾाढो थींदो। बाबा साईं, हिन वक़्तु उन्हनि खे ठाहिण ॾाढो मुश्किल आहे, छो त मामो सादिक खान ठाह जे लाइ दातू खान जे अॻियां अहिड़ा शर्त रखंदो जो दातू खान कॾहिं बि पूरा न करे सघंदो। बाबा, ॻाल्हियुनि में खून जो मुल्ह लॻंदो, पर मूंखे यकीन आहे त सादिक जो ज़मीर इहा ॻाल्हि कॾहिं बि बर्दाश्त न कंदो त हू पंहिंजे न्याणीअ जे खून जो मुल्ह वठे। इन करे हुननि खे पाण में निबेरणु एतिरो मुश्किल कमु न हूंदो पुट। बाबा साईं, उहो तॾहिं जॾहिं मामो सादिक खान ठाह जे लाइ राज़ी हुजे। मामो सादिक त ठाह जे लाइ राज़ी न आहे। न बाबा, असां कोशिश कंदासीं त हिन धरती ते अमन रहे। ऐं हाणे सादिक खे ॻाल्हियुनि खां कंध कढाइण हरगिज़ न ॾिबो। बाबा, उन ॾींहुं भलो साईं बि विच ते रखबो ऐं ॿिन्ही धुरनि खे चइबो त दिलनि मां कुदूरतूं कढी भई हिन भले साईं ते हथ रखी भाकुर पायो। ऐं ॿुधो, भले साईं ते यकीन आहे त उन ॾींहुं हू पाण में भाकुर पाए खीर खंड थी पोइ ई हितां वेंदा। बाबा साईं, मालिक तव्हांखे कामयाब कंदो। बाबा, हिन धरतीअ ते अमन कायम कराइण जे लाइ असांखे कोशिश करणी आहे। बाक़ी आसमान तां फरिश्ता त लही कोन ईंदा। बाबा, जे मालिक असांखे इज़त बख़्शी आहे ऐं चइनि घरनि जो चङो बणायो अथसि त पोइ असां ते फर्ज़ आहे त असां खां का बि कोताही न थिए ऐं पंहिंजे राज जे कंहिं बि माण्हू खे कोताही करण न ॾियूं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।